सदर आरिफ अलवी चयो आहे त सॼे मुल्क लाइ अहम ऐं कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार जो ॾिहाड़ो आहे। 5 अगस्त वारा भारती क़दम गॾियल क़ौमुनि जे ठहिराइण जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहिनि, जिन खे रद्द करे पाबंदियूं ख़त्म कयूं वञनि। सेनेट जे इजलास खे ख़िताब कंदे सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी चयो त कश्मीर मसइले ते हुकूमती मुख़ालिफ़ धिर ॿई गॾु बीठल आहिनि। पाकिस्तान कॾहिं बि कश्मीरियुनि खे अकेलो न छॾींदो। हुन चयो त 1947 खां वठी कश्मीरी ज़ुल्म जी चकी में पीसजनि पिया। 9 लख भारतीय फ़ौज मज़लूम ऐं बेगुनाह कश्मीरियुनि जे रथ पिया वहाइनि। सदर आरिफ अलवी चयो त भारत जा 5 अगस्त वारा क़दम गॾियल क़ौमुनि जे ठहिराइण जी सरेआम भञकिड़ी आहिनि। हुन चयो त पाकिस्तान कश्मीरियुनि जो साथ ॾींदो ऐं पुरअमन जिदोजहद जी हिमायत कंदो रहंदो। भारत बैन अल-अक़वामी तंज़ीमनि खे रोके ऐं वालरल कश्मीर जे दौरे ते इजाज़त न ॾे कश्मीरियुनि सां ज़ुल्म कयो आहे। सदर पाकिस्तान चयो त आज़ादी वारी जिदोजहद में लखे कश्मीरी शहीद थी चुका, पर संदनि जिदोजहद घटि नाहे थी।